अकबर खान कंहिं वक़्त बि असांजे ॻोठ जे मथां हमिलो करे सघे थो, छो त हीउ हुनजी इज़त ऐं गैरत जो मसइलो बणिजी वियो आहे। हू पंहिंजा माण्हू ज़रूरु माराईंदो, पर हू हमिलो ज़रूरु कंदो। जेकॾहिं असां अकबर खान जे पहिरें हमले खे नाकाम बणाए वियासीं त हू असांजे ॻोठ ते ॿीहर हमले करण में जल्दबाज़ी न कंदो। अकबर खान जे हमले खे नाकाम बणाइण तुंहिंजो कमु आहे। तव्हां मुंहिंजे बारे में छा सोचियो आहे? मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो कॾहिं कंदो? फ़िलहाल तुंहिंजे बारे में कुझु बि न आहे सोचियो वियो। जंहिं वक़्तु बि तुंहिंजी ज़िंदगी जे बारे में फ़ैसिलो कयो वेंदो न, तुंहिंजी राय जो एतिराम बि कयो वेंदो। मां छा थी चाहियां इहा सभिनी खे ख़बर आहे। ज़िंदगी में त माण्हू घणो कुझु चाहींदो आहे, पर सभु जो सभु हासिल न आहे करे सघंदो। सिकू मां पंहिंजे दुश्मननि खां त कॾहिं ख़ौफ़ज़दा थियो ई न आहियां। बाक़ी हा, शैतान ई लिकी कुते वांगुरु चक पाइण वारनि खां हमेशह मिड़ई कुझु एहतियात कंदो आहियां। मता हो कॾहिं पोयां वार न कनि। उहे शैतान माण्हू ॿिया हूंदई सांवल, यादि रखी छॾजांइ। जॾहिं बि तो ते वार कयो न, सीने में सिधी गोली हणंदो साईं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।